कार्ल सेगान हीअ तस्वीर पंहिंजे नंढपिण में ठाही, तहक़ीक़ जे नए सोनहरी दौर जे खुलण जो तसवुरु कंदे। साइंसदान जे हैसियत सां हिन उन लाइ मरकज़ी किरदारु अदा कयो ऐं हाणे हू असां सां माज़ीअ मां ॻाल्हाए थो, असांजे मुस्तक़बिल जे ख्वाबनि बाबति। छा असां वेंदासीं स्पेस में परे ताईं, दुनियाऊं हेठि मथे कंदासीं, गिरहनि खे ॿीहर ठाहींदासीं ऐं वेझनि शमसी सिरिश्तनि में पखिड़जंदासीं? असां जेके पंहिंजे आबाई गिरह जो ख़्यालु नथा रखी सघूं, दुश्मनियुनि ऐं नफ़रतुनि में ॿुॾल, पंहिंजे माहौल खे तबाह कंदड़, हिक ॿिए खे बेज़ारीअ ऐं बेध्यानीअ सां मारींदड़ ऐं मक़सदु रखी मारींदड़ पिणु, ऐं वधीक इहो त अहिड़ो नसुल जेको बिना वेझड़ ताईं इन ते यकीन रखंदड़ हुयो त हीअ समूरी काइनात फ़क़ति संदनि लाइ ठाही वई आहे। मां नथो सम्झां त उहे बिल्कुलु असां हूंदासीं, पंहिंजे मौजूदा रस्मुनि ऐं समाजी लाड़नि समेत जेके ओॾांहुं वेंदा। जेकॾहिं असां दानिश बजाए दौलत ऐं ताक़त ई मेड़ींदा रहियासीं त यकीनन असां पाण खे तबाह कंदासीं। उन जे ॾूरांहें वक़्त में असांजे पंहिंजे वजूद जे हुजण जी घुर्ज आहे त असां पंहिंजनि इदारनि ऐं पाण खे बदिलायूं। ऐं ॾूरांहें मुस्तक़बिल वारनि इंसाननि जो अंदाज़ो कीअं थो लॻाए सघां? मुंहिंजे ख़्याल में इहो फ़क़ति फितरती चूंड जो मामिलो आहे। जेकॾहिं असां थोरा वधीक वहशी, अंधा, जाहिल ऐं मतलबी थियासीं जेतिरा हींअर आहियूं, त यकीनन असां लाइ को मुस्तक़बिल कोन हूंदो। जेकॾहिं तव्हां नौजवान आहियो त इहो मुमकिन आहे त तव्हां पंहिंजे ॼमार दौरान धरतीअ जे वेझनि एस्ट्रॉइडनि ऐं मार्स ते पंहिंजा पहिरियां क़दम रखो। इन खां अॻु जो असां पंहिंजे वेझनि ॿियनि गिरही सिरिश्तनि ते घर अॾियूं, असां तब्दील थी चुका हूंदासीं। फ़क़ति कई पीढ़ियुनि जे सिलसिले ई असांखे तब्दील करे छॾियो हूंदो। मुख़्तलिफ़ हालतुनि में रहण असांखे तब्दील करे छॾियो हूंदो। असां ठहकंदड़ नसुल आहियूं। उहे असां कोन हूंदासीं जेके अल्फा सेंचुरी ऐं ॿियनि वेझनि तारनि ते पहुचंदा। उहे घणो तणो असां जहिड़ो नसुल ई हूंदो, पर असांजे घणनि ख़ूबियुनि ऐं घटि ख़ामियुनि वारो। हिकु नसुल जेको अहिड़ियुनि हालतुनि ॾांहुं वरंदो जहिड़नि लाइ हू दरअसल इर्तिका करे आयो आहे। वधीक पुरएतमाद, दूर अंदेश, लाइक ऐं सम्झू, अहिड़े क़िस्म जा जीव जेके असां चाहींदासीं त नुमाइंदगी कनि असांजी। हिकु अहिड़ी काइनात में जेका असांजे ख़्याल मुताबिक़ भरियल आहे वधीक क़दीमी, वधीक सगारनि ऐं असां खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ नसुलनि सां। तारनि खे धार कंदड़ अथाह मुफ़ासिला वॾा आहिनि। गिरह ऐं जीव ॿियनि गिरहनि ऐं जीवनि खां धार आहिनि। इहा अकेलाई फ़क़ति उन्हनि लाइ ख़तमु थींदी जिन खे मुनासिब ॼाण ऐं दानिश हूंदी तारनि विच में बाहिफ़ाज़त सफ़र करण जी। असांजा घणो पोइ ईंदड़ जेके शमसी सिरिश्ते जे ॿियनि गिरहनि ऐं उन खां बि परे ताईं बाहिफ़ाज़त वञी चुका हूंदा, से जुड़ियल हूंदा पंहिंजे गॾियल विरसे, पंहिंजे आबाई गिरह ऐं उन ॼाण सबबु त ॿी हयाती कीअं बि हुजे, फ़क़ति इंसान ई हिन काइनात में धरतीअ तां आयल आहिनि। Gracias, madre. Thank you, Mother.